हुसैन या हुसैन या हुसैन या हुसैन या हुसैन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया मौलाब थिबो कोटी मिल कबीर में 7 मुहर्रम ते शहज़ादे कासिम अलैह के भेटा पेश कई वई। हर तरफ़ या हुसैन जो सदाऊं मेमननि वारे इमाम बारगाह खां कासिम अलैह जी सेज, अली असगर जो चूल्हो, ज़ुलजला ऐं अलम पाक समेत सवें आज़ादारनि निटणो समेत जोगनि वारी इमाम बारगाह ताईं नोआ ख़्वानी ऐं सीनाज़नी मातम कयो। उन मौक़े ते पुलिस ऐं रज़ाकारनि पारां सख़्तु सिक्योरिटी कई वई। दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि खे रसनि सां सील कयो वियो हो। रस्तनि ते निमकोल ऐं थधे मिठे पाणी जा स्टॉल लॻाया विया हुआ। उन मौक़े ते शायदि मेमून ख़िताब में चयो त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम मथां 7 मुहर्रम ते यज़ीदी फ़ौज पाणी बंदि कयो। अॼु सॼी दुनिया में उन्हनि प्यासनि जे सदक़े में हर जाइ ते पाणी जी सपील नज़र अची रही आहे। करबला में अज़ीम क़ुर्बानी सबबि इस्लाम अॼु क़ाइमु आहे। यज़ीद जो नालो मिटिजी वियो आहे, पर शहीद जो नालो अॼु बि ज़िंदा आहे। मौलाब थिबो, इबरत न्यूज़ रिपोर्टर, कोटड़ी कबीर।